अज़वाजिही व औलादिही व इत्रतिही व अहल बैतिही अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह करीम खां दुआ है त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, करीमन जी मोहब्बत में जियारे ऐं रब शाल इन मोहब्बत में मौत नसीब फरमाए। अल्लाह करीम खां दुआ है त जा ॻाल्हि ॿुधूं अल्लाह उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। तो थोड़ो बेस ॾिस, मामूली को मामूली थोड़ो थोड़ो डिले, मामूली डिले रखी, बाकी आवाज वधाए छॾीस तो सीटी ना आए। अल्हम्दुलिल्लाह हिन चांगन जे ॻोठ में मालिक करीम जा करम थिया आहिनि जो हर साल मुझे दिलबर नबी जे दीन सिखण जी मजलिस सजाई वेंदी आहे। सुभान अल्लाह। इन मजलिस सजाइण वारा अल्लाह उन्हनि खे दुनिया आख़िरत जी नेमतुनि सां माला माल कंदो, तंहिंजी इज़त में इज़ाफ़ो फरमाईंदो। भला मुस्लमान उहे आहिनि जेके पंहिंजो ख़र्च, पंहिंजो सरमायो, पंहिंजो पैसो, पंहिंजी जान मदीने वारे साईं जे दीन खे सिखण सेखारण जे लाइ ख़र्च कंदा आहिनि। सुभान अल्लाह। पैसो अचणी वञणी शइ आहे, सदाई हिकिड़ो नोट तुंहिंजे खीसे में न हूंदो। केॾो बि माण्हू कंजूस हुजे, नेठि हुनखे ख़र्च करणो पवंदो। आओ न जेके 5000 रुपए जो नोट तुंहिंजे खीसे में आहे, अॼु न त सुभाणे वरी ॿिए जे खीसे में वेंदो, ख़र्च थी वेंदो। कंहिंजे लाइ वक़्तु रुकजंदो न आहे, कंहिंजे लाइ माल रुकंदो न आहे, कंहिंजे लाइ दुनिया जो सरमायो बीहंदो न आहे। इहो अल्लाह ताला जो निज़ाम आहे, इहो फिरंदो रहंदो आहे मखलूक में, इंसाननि में। तव्हांजो भले में भलो ख़र्च उहो आहे जेको तव्हां अल्लाह जे दीन जे मथां कंदा आहियो। सुभान अल्लाह। वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हाणे ॾिसो, हीअ मजलिस सजाई वई आहे, हिन में अल्लाह जो क़ुरान पढ़ियो पियो वञे, मदीने वारे साईं जी हदीस पढ़ी पई वञे, मुस्तफ़ा जी नात पढ़ी वेंदी। मुंहिंजे अल्लाह जे क़ुरान, मदीने वारे साईं जी हदीस खे बयान कयो वेंदो। हेतिरा ॼणा माण्हू ॿुधंदा, को हिकिड़ो बि जे अमल करे त असांजे लाइ हिन जलसे में कामयाबी हासिल। सुभान अल्लाह। सुभान सजाया थी वेंदा। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मजा सूरह बय्यिना जी हिकिड़ी मुबारक आयत हिन फ़कीर तव्हां भलारनि जे आॾो पढ़ी, जंहिंमें अल्लाह तो फरमाए उहे माण्हू जेके ईमान आणे अमल सालिह करण वारा, ईमान आंदऊं, अमल सालिह कयूं, दीनदार बणिया, मुझे दिलबर नबी जे रस्ते ते हलण वारा थिया। अल्लाह जो कुरान तो फरमाए उलाइक हुम खैरुल बरिया। सुभान अल्लाह। वरी तो सुभान अल्लाह। इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात, बेशक उहे माण्हू जन ईमान आंदो, अमल सालिह कयूं। ईमान आणे कलमो पढ़ी ऐं अमल सालिह कयूं, नेक अमल कयूं, भला अमल कयूं, अल्लाह ऐं उन जे रसूल जी ताबेदारी कयूं। रब तो फरमाए उलाइक हुम खैरुल बरिया, इहे ई माण्हू आहिनि जेके अल्लाह ताला तन खे मखलूक में सभ खां भलो बणाए छॾियो आहे। सुभान अल्लाह। जेके दीन सां लाॻापियल आहिनि, मदीने वारे साईं जी सुन्नत सां जुड़ियल आहिनि, क़ुरान सां मोहब्बत रखण वारा आहिनि, निमाज़ सां प्यार करण वारा आहिनि, हदीस सां, मदीने वारे जे कौल फेल ऐं महबूब जे फरमान सां मोहब्बत रखनि था, मदीने वारे साईं जी ज़िंदगी सां प्यार कनि था। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए मखलूक में ये सभिनी खां भला इंसान आहे। सुभान अल्लाह। असां में मशहूर बाबा भला उहे आहिनि जेके वॾी कुर्सी ते हुजनि, वॾे उहिदे ते हुजनि, वॾो पीर आहे, वॾो मीर आहे, अमीर आहे, सरदार आहे, पैसे वारो आहे, MNA आहे, MP आहे। साईं मुंहिंजा
हे फिलाणो उहिदेदार आ, हे पुलिस जो वॾो काबू कान आ, हे फिलाणे सरकारी उहिदे ते वेठल आ, इहे भला आहिनि। अल्लाह तो फरमाए कुर्सियूं अॼु जे लाइ हिन सुभाणे न हूंदियूं। दुनिया जा उहिदा, दुनिया जी दौलत सां जुड़ियल मनसब हिकिड़े ॾियारे ख़तम थी वेंदा, पर जेका इज्जत अल्लाह दीन जे ख़ातिर अता फरमाईंदो नथा चओ सुभान अल्लाह। जेका इज्जत, जेको मनसब, जेको शान अल्लाह दीन जे करे अता कंदो आ। रब तो फरमाए मुरूरे ज़माना जे करे वक्त गुज़रण सां ये इज्जतूं खसबियूं न आहिनि। 5 सालनि जे लाइ को माण्हू चूंडजी अचे, उहो 5 साल असेंबली में वेहंदो आ, सदाई जे लाइ न हूंदो आ। पर जेको दीन जंहिंखे इज्जत वारो बणाए, पूरी जिंदगी अल्लाह हुनजो शान वधाईंदो आ। पर जे कब्र में वञी पवे त हुनजी कब्र ते अल्लाह मेला लॻाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वञ कलंदर जी कब्र ते, वञ भिटाईअ जी मज़ार ते, तू नालो ॿुधो आहे मुंहिंजे मुर्शिद गौसुल आज़म पीराने पीर दस्तगीर जो। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं अल्लाह वारा वफ़ात करे विया, मज़ारुनि में हलिया विया, पर अॼु बि उन्हनि जो ज़िक्र ख़ैर कयो थो वञे, अॼु बि उन्हनि जी ॻाल्हि कई थी वञे, अॼु बि उन्हनि जो तज़किरो कयो थो वञे। सबब इहो आहे जो उन्हनि पंहिंजी ज़िंदगी मदीने वारे साईं सां मोहबत कंदे, प्यार कंदे। सुभान अल्लाह, अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। पुट गुनाहनि में ज़िंदगी गुज़ारींदो, ज़िंदगी गुज़री वेंदी। बेहयाई कंदे, ॾाढ़ी ते उस्तरो फेरींदे ज़िंदगी गुज़री वेंदी। बेनिमाज़ी आहीं, निमाज़ नथो पढ़ी, वक्त गुज़री वेंदो। ज़िंदगी कंहिंजे लाइ बीहंदी न आहे। चोरी करी थो, ज़ोरी करी थो, ज़ुल्म जा कम करी थो, बेहयाई जा कम करी थो, बदकारी वारे रस्ते ते हली थो, ज़िंदगी गुज़रणी आहे, गुज़री वेंदी। पर भली ज़िंदगी आहे जो लम्हो लम्हो ॾींहुं राति मदीने वारे जे इश्क ऐं मोहब्बत में। सुभान अल्लाह, सुभान चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। तव्हां इहा हुजे जेका मुंहिंजे मुर्शिद मातली वारे दिलबर साईं सेखारी आहे। इएं चओ त पिरीअ सां प्यार आ त को इक़रार आ, पिरीअ सां प्यार आ को इक़रार आ, हबीब बेमिसाल बा कमाल आ, अखियुनि जो ठार आ, दिलदार आ, अखियुनि जो ठार आ, दिली दिलदार आ, हबीब बेमिसाल बा कमाल आ, तेरीअ सां प्यार आ पको इकरार जेको जगलाए रहमत खुदाई, सारो आलम जहीं ते फिदाई। सुभान अल्लाह। 14 तबकन अंदर मुस्तफाई, मने मोमिन संदन बादशाही, नूरे खुदा बदरो दुजा शमसो दुहा, नंगी नंगदारवा। सुभान अल्लाह। यतीमन यारवा, नंगी नंगदारवा, यतीमन यारवा, चो हबीब बेमिसाल बा कमालवा, तेरीअ सां प्यार। तव्हां बि गॾिजी चवरायो, तेरीअ सां प्यार पको इकरार लखे आशिक संदन दर सलामी, छा ग़ज़ाली ऐं रूमी छा जामी। सुभान अल्लाह। तू जई मां नथो दर वठां, तोखे मदीने वारे जी सुन्नत नथी वणे, तोखे नबी जो नालो नथो वणे, या तुंहिंजी बदकिस्मती आ।
ओडे मदीने वारे साईं जे दर ते वञ त छा रूमी छा राज़ी छा ग़ज़ाली छा कलंदर छा बिटाई छा दस्तगीर सब मुझे आका जे दर ते सलामी भरण सुभान अल्लाह सुभान दिल पर साईं तो चवे लखे आशिक संदन दर सलामी छा ग़ज़ाली ऐं रूमी छा जामी हूंदो महशर में हीरन जो हामी मने दिल बर साईं थो गुलामी नूरे मुबीन सादिक अमीन हकुल यकीन वो वडी सरकार सुभान अल्लाह असां जो बेड़ो पार सुभान अल्लाह वडी सरकार वो बेड़ो पार हबीब बे मिसाल बा कमाल पिरीअ सां प्यार सुभान अल्लाह सुभान अड़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह रब तो फरमाए इन्नल लज़ीना कफरू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन उहे माण्हू अहले किताब मां जिन कुफर कयो मुशरिक बणिया जन अल्लाह जे हुक्मन जो इनकार कयो रब खे नथा मञन अल्लाह जी ॻाल्हि खे मञण वारा न आहिनि दीन जी ॻाल्हि नथा मञन जेको पैगाम मदीने वारो साईं खणी आयो साईं जेका ॻाल्हि सेखारी निमाज़ पढ़ो कूड़ न ॻाल्हायो ज़ुल्म न कयो बेहयाई जे रस्ते ते न वञो बदकारी वारी वाट न वठो अल्लाह जो कुरान तो फरमाए जन इनकार कयो को मुशरिक हुया या अहले किताब हुया फी नार जहन्नम खालिदीन फीहा ये सदाई जिला जहन्नम जे खड्ड में हुंदा सदाई जिला दोज़ख में हुंदा उन्हनि जे लाइ का इज्जत नाहे जिन नबीअ जो इनकार कयो जिन मदीने वारे जे रस्ते खे छॾे ॾिनो जिन महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत वारी वाट खां मुंहुं मोड़ियो अल्लाह जो क़ुरान थो फरमाए उलाइक हुम शर्रुल बरिया इहे ई माण्हू मखलूक में सोर बदकार आहिनि सोर बुछड़ा आहिनि सोर ख़राब आहिनि इहे चङा न आहिनि चङा उहे आहिनि जेके इन्नल लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेके माण्हू ईमान आणे अमल साले था कनि सभु दर छॾे अचे मदीने वारे जो दर वरितो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह या दर छॾे के कहिड़ो दर वरितो के कहिड़ो दर वरितो के कहिड़ी वाट वरिती के कहिड़ी वाट वरिती कंहिंखे कहिड़ी शइ पसंदि आहे कंहिंखे कहिड़ी शइ पसंदि आहे ईमान वारे खे मदीने वारे साईं जी गुलामी पसंदि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हर कंहिंजी पंहिंजी पसंदि आहे को सिगरेट जो मवाली आहे कुझु कंहिंखे शराब वणे थो कंहिंखे ज़िना वणे थी कंहिंखे चोरी वणे थी कंहिंखे गिला वणे थी पोइ माण्हू ग़ीबत में वेठो आहे पोइ माण्हू ॿियनि जा हक़ खाइण में सॼो ॾींहुं मसरूफ़ आहे पोइ ॿियनि जे मथां ज़ुल्म कंदे हया नथो करे हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी शइ तबियत वणे थी ईमान वारे खे वरी मदीने वारे जी ॻाल्हि वणंदी आहे सुभान अल्लाह ख़बर तव्हांखे नबी जो नालो वणे थो अल्लाह वणे थो हथ त मथे खणे मां अल्लाह सुभान अल्लाह मुझे मुर्शिद दिलबर साईं माकली वारे फरमाए सुभान जोर सां चओ सुभान अल्लाह त शेर सुभान अल्लाह
असां आहियूं बाबा मदीने वारे साईं सां मोहब्बत रखण वास्ते हक़ सोना गुनाहन सां न बदकारीअ सां न बेहयाईअ सां न बुरे कम सां न उहा वाट जेका शैतान जी आते सां न असांजी वाट मदीने वारे साईं जी आ जंहिंजी मंज़िल गुंबद खज़रा मदीनो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान तो दिल पर साईं तो चवे त महबूब दुनिया में लख लेकिन दिलदार मदीने वारो हक़ सोना सुभान अल्लाह पंहिंजा पंहिंजा महबूब आहिनि असां ई आशिकनि जी जमात चओ सुभान अल्लाह सुभान नंढो वॾो मदीने वारे सां मोहब्बत करण वारो जी सोना जी आओ जी सोना जी महबूब दुनिया में लख लेकिन दिलदार मदीने वारो आ सोना बि समय थिया पर सभिनी जो सालार मदीने वारो आ सुभान अल्लाह सुभान है सब इंसाननि में आला पर नबीन जो इमाम सुभान अल्लाह सुभान सब इंसाननि में आला सुभान नबीन जो इमाम उहो अक़सा में हुआ सब सफ़ दर सफ़ महदार मदीने वारो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूब जो दर्जे वरतो आ कालर न लोडे ते सघंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हमारे जो पैगाम तो महबूब जो दर्जे वरतो आ कालर न लोडे ते सघंदी ओ गरीबन गम कर हित हुत जो गरीबन गम कर हित हुत जो गम तार मदीने वारो आ सुभान अल्लाह सुभान कोने दिल पर साईं तान के जी सुभान अल्लाह आहे हथड़ो हबीब जी दामन में सुभान अल्लाह जी मुझा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सब छिका लगा पे दिल पर साईं न वञो छो न वञो मां सुधरी पवंदो दिल पर साईं वेंदो शैतान जो दिल पर साईं वञो ई न मुखालिफत जी बाहे बारे चए पर दिल पर साईं तो चए असांखे परवाह कोन्हे सुभान अल्लाह हक़ यार छो त असां जो हथ मदीने वारे जी दामन में सुभान अल्लाह सुभान कोन्हे दिल पर साईं खे कान कंहिंजी आहे हथड़ो हबीब जी दामन में रखे दामन जो छो नंग नंगी रखे दामन जो छो नंग नंगी नंगदार मदीने वारो आ सुभान अल्लाह जी मुझा सोना ओ महबूब दुनिया में लख लेकिन दिलदार मदीने वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह लाए भी दिल पर नबी सां दिल के न कोन लाए भी अल्लाह अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह कुरान तो फरमाए ईमान आयो ईमान माना मदीने वाले जा गुलाम बन जियो ला युमिन अहदुकुम हत्ता अहब्बा इलैहि मिन वालिदी व वलदी वन नास अजमईन नबी तो फरमाए तेसी ताईं तव्हां मोमिन न लेखबो जेसी पंहिंजे अबे अम्मा खां जिंद जान खां बच्चन ॿारनि खां वधीक मूं नबी सां मोहब्बत न सुभान अल्लाह सुभान अल्लाह ईमान जो ऐं अमल साले उहो आहे जेको मदीने वारे साईं सेखारियो सुभान अल्लाह तवज्जो मुंहिंजी आहे अमल साले इहो आहे
जेको मदीने वारे साईं सेखारियो जेको कम नबी कयो वो अमल सालिह सुभान अल्लाह हाणे रब तो फरमाए जे अमाल सालिह कंदो नबी जा ताबेदार थींदो मदीने वारे साईं जी मोहब्बत वारी बात वठंदो अल्लाह तो फरमाए उलाइक हुम खैरुल बरिया सुभान अल्लाह मां अल्लाह जो ऐलान मु रब जो फरमाना त तव्हां के मखलूक में सब खां भलो बनाए छॾींदुसि सुभान अल्लाह जी मुझा दुनिया तुंहिंजी इज़त कंदी दुनिया चे तुंहिंजे आॾो झुकंदी माण्हुनि जे सीननि में तुंहिंजे लाइ मोहब्बत पैदा थींदी इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो फरमाए ईमान आने जे अमल सालिह कयो नेकोकार बणजी वञो भली वात वठो मां अल्लाह तो फरमाया त अनकरीब मां रब माण्हुनि जे दिलनि में तव्हां जे लाइ प्यार पैदा कंदुसि सुभान अल्लाह बद अमल माण्हू दाऊं वेठो कंदो ज़ाल बि चयो कोन मिले साईं पुट फर्मा बरदार न आहिनि साईं ज़ाल चयो नथी वञे साईं पाड़े वारा नथा ठहनि साईं कारोबार थो कयां माण्हू हसद था कनि साईं दुकान नथो हले फलाणे तावीज़ विधा आहिनि तावीज़ या नज़र कंहिं कोन विधी अथई तुंहिंजा पिरकार तोखे पिया ॿोड़े ॻाल्हि सम्झो था कोन था सम्झो चवंदा साईं फलाणे तावीज़ कया आहे फलाणे अमल कयो आहे फलाणे कारो जादू कयो आहे हो अमल करण वारा पाण ॿियनि जे पिन ते पिया था हलनि ताबीज़ ई पीर ॾिठा आमिल कामिल बाबा पोतल बाबा बाबा लिखियो पिया हैदराबाद रोड ते कराची जी भितुनि ते आमिल कामिल बाबा बंगाली बाबा 5 मिनट में महबूब कदमों में हुन दे वञ तो पाण वीचारो सुञो आहे ये जेके आमिल वेठा आहिनि छा आहे बाबा तोते साईं वॾो कारो जादू थियल आहे ये भोपा वॾो तोते जादू थियल आहे हाणे तूं इहे कर 5 सेर सुबदासी चांवर वठी अच हिकिड़ो कारो छेलो वठी अच हक साईं हक सम्झो था हले कोन था सम्झो अल्लाह असां वारा वरी सिंधी समाज रहा सही ॻाल्हि त सही थो करे हिन जेके ख़बरूं ॿुधायूं से वाक़ई सही आहे ईअं ई आहे पुट इहे कूड़ा अथव इहे जेके भोको आहे मदीने वारे साईं फरमायो को माण्हू अहिड़े काहिन वटि वञे ऐं उन्हनि जी ॻाल्हियुनि ते यकीन करे उन ॼण खे मुंहिंजे क़ुर जो इनकार कयो उन ॼण खे नबी जो इनकार कयो आहे भोपनि वटि न वञो कारो जादू करण वारा इल्म करण वारा उहे पाण हलाक आहिनि न उन्हनि वटि इल्म आहे न उन्हनि वटि अमल आहे हिन ज़माने में जे असर करे थी त अल्लाह वारनि जी दुआ सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झो था जी मुझा सुना साईं पुट नथो ठहे फलाणे खां जादू करायो अथई साईं ज़ाल नथी ठहे मुंहिंजे भाइरनि मुंहिंजे सोटनि साईं मुंहिंजा असांजे विच में तावीज़ कया आहिनि जो ज़ाल मुड़ुस सां पाण में नथा ठहूं पुट तूं ख़र्च ज़ाल खे पूरो ॾे त उहा बि तोसां ठहे न ॻाल्हि सम्झो था हले कोन हक सुना हक नंढड़ा ॿार वेठा त खुली ॻाल्हायां हा सुभान अल्लाह ख़र्च पूरो ॾे हक़ अदा कर ज़ाल कीअं कोन ठहंदी तूं कमा हलाल कमाई कर बचनि खे खारा उन्हनि खे वक़्तु ॾे उन्हनि जूं ज़रूरतूं पूरियूं कर ॾिस त पुट तुंहिंजा कीअं था फर्मा बरदार सुभान अल्लाह तूं दुकान ते वेही थो हलाल रोज़ी कमा कूड़ न ॻाल्हा धोखेबाज़ी न कर कूड़ा कसम न खण ईमानदारी सां दुकान हला ॾिस त अल्लाह कीअं थो ग्राहकनि जा अंबार तुंहिंजे दुकान ते सुभान अल्लाह तूं हारी आई पर ज़मींदार जो हक़ न खा ज़मींदार ईंदो 4 बोरियूं ॾेई वञे भाण जूं त 3 बोरियूं हणंदा चौथी बोरी वरी खपाई हक सुना हक दवा जा पैसा दवा थी छॾी आहे उहो खणी खपाए छॾी इहे जे हराम जा पैसा खणी वञी घर में ख़र्च कंदे त बीमारियूं न ईंदी छा ईंदी हुन ज़मींदार ॾिनई त दवा ॾे त हुनजो मर्ज़ लहे बन्नी जो मर्ज़ लही वियो तुंहिंजे घर में मर्ज़ अची वियो हराम जो खणी आहे
गाल समझो था अले कोंदा समझो जी साईं सुभान अल्लाह हक सुना पुट बरकतूं इएं कोन ईंदियूं आहिनि इज़तूं इएं कोन पैदा थींदियूं आहिनि जे रस्ते ते तूं पियो हली अल्लाह जो कुरान तो फरमाए तू अमल साले कर मदीने वाले साईं जो फरमा बरदार बणजी वञ सयजअलु लहुमुर रहमान वद्दा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां अल्लाह माण्हुनि जे दिलनि में तुंहिंजे लाइ इज़त पैदा कंदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरबी बोली में मोहब्बत लफ्ज़ भी इस्तेमाल थींदो आहे उन साॻी माना जे लाइ लफ्ज़ वुद बि इस्तेमाल थींदो आहे बा तवजह ॾिजो मूं ॾे वुद जी माना मोहब्बत आहे मोहब्बत लफ्ज़ जी माना मोहब्बत आहे ॿई लफ्ज़ क़ुरान में इस्तेमाल थिया आहिनि पर वुद लफ्ज़ जी माना छा आहे असुल मतलब छा आहे मोहब्बत मोहब्बत ख़त्म थी सघे थी वधी सघे थी घटिजी सघे थी मोहब्बत जो इस्तिलाह इहो आहे पर जॾहिं लफ्ज़ वुद इस्तेमाल थिए अरबी ॿोली में त इहा अहिड़ी मोहब्बत आहे जेका कॾहिं ख़त्म न थींदी आहे रब तो फरमाए मुंहिंजा बणजी वञो मां अल्लाह तव्हांजी मुआशरे में अहिड़ी इज़त पैदा कंदुसि अहिड़ी इज़त पैदा कंदुसि जेको माण्हू तुंहिंजी इज़त किराइणु चाहे तुंहिंजी इज़त खे ख़त्म करणु चाहे सो पाण वञी भित में टकराणी किरी पवंदो अल्लाह तुंहिंजी इज़त खे अञा वधाए छॾींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह समझो तारे कोन समझो सुभान अल्लाह वडेरो जीअण नथो ॾे ॻोठ जो चङो मुड़ुस असांजो दुश्मन थी वेठो आहे तूं अलाह ते यकीन रख वडेरे जी कहिड़ी हैसियत आहे जो फ़कीर जा पेर कढी सघे अमीरनि जी कहिड़ी हैसियत आहे जो तव्हां फ़कीरनि जा पेर कढी सघे पोइ तुंहिंजी दिलि में रुॻी अल्लाह जी मोहब्बत सची हुजे अल्लाह वमन यतवक्कल अलल्लाह रब तो फरमायो ओ चंगनि जे ॻोठ में अचण वारो कन खोले ॿुधो जेको माण्हू रब ते भरोसो करे अल्लाह जो बणजी वञे अल्लाह तो फरमाए फहुवा हस्बुहु उन जे लाइ अल्लाह काफ़ी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह उन जे लाइ काफ़ी आहे रब उन जे लाइ काफ़ी आहे जॾहिं रब मददगार आहे त ॿिए कंहिंजी कहिड़ी ज़रूरत चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वाला साईं जॾहिं ग़ज़वे बदर ते विया जंग बदर पई लॻे इस्लाम कुफ्र जी पहिरीं लड़ाई हवा तवज्जो मुंहिंजी पहिरीं लड़ाई हिन काफ़र आया हिन मुसलमान आया काफ़र 1000 खां 1200 ॼणा काफ़र हुया ऐं मुसलमान मुरागी 313 ॼणा हथी खाली हुया न उन्हनि वटि सवारी जे लाइ घोड़ा हुया न ऊठ हुया पेरे पंध पिया अचनि न तलवारूं हुयूं न नेज़ा हुया न भाला हुया न तीर तलवारूं हुयूं का शइ कोन हुई खाली हथी आया मदीने वाले साईं फरमायो हलो जिहाद करण था हलूं हे आशिक बिना हथे खाली निकरी आया या रसूल अल्लाह हलूं था जे सिर वियो त यार जे नाले ते सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं साहब अकरम इएं चयो त सिर साहो सजण तोता सुभान अल्लाह सद बार कया सदके सब माल मदियूं मिलकियत